मलीर मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध कॉलेजिस लेब एसोसिएशन ज़िले मलीर जे अॻवाननि वली मोहम्मद गब्बोल, फैसल सईद उन्यण, अकबर अली रावजो ऐं ॿियनि अवामी प्रेस क्लब मलीर में पुरहजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अवामी प्रेस क्लब में असां अॼु पंहिंजो मौक़िफ़ खणी आया आहियूं। असां सिंध कॉलेज लेब असिस्टेंट वेलफेयर एसोसिएशन ज़िले मलीर जे तरफ़ां अॼु अवां वटि पहुची चुका आहियूं। असांजो हिकु मुतालबो आहे जेके असां प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं। असांजो मक़सदु इहो आहे त असांजे हिन मसइले खे अवां हाईलाइट कयो ऐं जेके असांजा कामोरा आहिनि, सिंध जा अॻवान आहिनि, उन्हनि ताईं असांजी ख़बरूं पहुचाईंदो। इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त हीउ मसइलो असांजो हल थी वेंदो। जीअं त अव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां, असांजो मसइलो हे आहे, असां लैब असिस्टेंट आहियूं पूरे सिंध में 1600 जेके जीअं त असां जीअं अपॉइंटमेंट थियासीं त असां इंटर साइंस ते अपॉइंटमेंट थियासीं। असांखे 7वीं स्कूल ॾिनो वियो हो। काफ़ी माण्हू जेके ॿिया आहिनि मुख़्तलिफ़ डिपार्ट जा, उहे सभु जेके आहिनि अपग्रेड थी चुका आहिनि। सिर्फ़ु असां कॉलेज साइड वारा अञा ताईं अपग्रेड न थी चुका आहियूं। स्कूल साइड वारा बि जेके दोस्त आहिनि न लैब असिस्टेंट, उहे बि अपग्रेड थी चुका आहिनि। असां सिंध गवर्नमेंट सां इहा अपील था कयूं, गुज़ारिश था करियूं त जीअं त ॿिया जेके बि डिपार्ट आहिनि उन्हनि खे तव्हां अपग्रेड कयो आहे। असां सां सौतेले मां जो इहो सलूक छो कयो आहे? असां अव्हांखे रिक्वेस्ट था कयूं त असांजो बि इहो हक़ु आहे। जीअं त असांजे ई एजुकेशन डिपार्टमेंट स्कूल साइड जा दोस्त आहिनि, उन्हनि खे अव्हां अपग्रेड कयो आहे। असां कॉलेज साइड वारा असांखे अव्हां अपग्रेड छो नथा कयो? असांजो कोर्ट में केस हली रहियो हो 2017 खां वठी 2025 ताईं। हींअर 2025 में असांजो हक़ में कोर्ट बि फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। जीअं त असीं अपील कयूं था वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं डायरेक्टर कॉलेजिस ऐं DG कॉलेजिस खे असां रिक्वेस्ट कयूं था त असांजो मामले खे सीरियस वरितो वञे ऐं असांखे इन्हनि एहतिजाजनि खां बचायो वञे। ऐं जे हाई कोर्ट जे फ़ैसिले ते बि अमल न थियो, मजबूरन असां सुप्रीम कोर्ट में वेंदासीं ऐं सुप्रीम कोर्ट जे मामले खां पोइ वरी रोडनि ते ईंदासीं। असां तव्हांजा जो नंढा मुलाज़िम आहियूं। असांजे इहे मामले खे सीरियस वरितो वञे ऐं असांजो मसइलो हल कयो वञे। जे सभिनि डिपार्टनि जा मसइला हल थिया, असां कॉलेज साइड ते जेके लेब असिस्टेंट ऐं उहे असां बार बार एहतिजाज कयो आहे, बार बार एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि, पर अॼु ताईं अमल न थियो आहे। लिहाज़ा असां वज़ीर आला सिंध खे रिक्वेस्ट कयूं था त साईं असांजो मामले खे हल करे असांजी इहा जेको आहे ख़तमु कई वञे, बेचैनी ख़तमु कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।